मज़मून फिज़िक्स क्लास ॾहों बाब 12 सबक चौथों बर्क़ मक़नातीसी लहरुनि जी रफ़्तार स्पीड ऑफ इलेक्ट्रोमैग्नेटिक वेव। अस्सलामु अलैकुम प्यारा ॿारो, सिंध ऑनलाइन स्कूल में भली कार। मां आहियां सनाउल्लाह महर। हिन वीडियो में जेको असां अॼु टॉपिक पढ़ंदासीं उहो आहे बर्क़ मक़नातीसी लहरुनि जी रफ़्तार याने स्पीड ऑफ इलेक्ट्रोमैग्नेटिक वेव। प्यारा ॿारो, जीअं त हिन टॉपिक खां पहिरीं असीं पढ़ियोसीं डिस्पर्शन ऑफ लाइट थ्रू वाटर ड्रॉपलेट्स याने पाणीअ जे फुड़नि मंझां रोशनीअ जी विर्छ। ऐं हींअर असीं पढ़ूं था स्पीड ऑफ इलेक्ट्रोमैग्नेटिक वेव्स याने इलेक्ट्रोमैग्नेटिक जेके वेव्स आहिनि उन्हनि जी स्पीड छा थींदी आहे। तो प्यारा ॿारो, अगरि जेकॾहिं असां इलेक्ट्रोमैग्नेटिक वेव जी ॻाल्हि कयूं त आमतौर ते जेके असां टीवी ॾिसूं था, रेडियो ॿुधूं था, मोबाइल ते ॻाल्हायूं था, या असांजे घर में जेको बल्ब हले थो उन्हनि सभिनी मां इलेक्ट्रोमैग्नेटिक वेव निकिरनि थियूं। इहे सभई शयूं असांजे लाइ कारआमद आहिनि। अगरि जेकॾहिं असां इलेक्ट्रोमैग्नेटिक वेव जे बारे में थोरो रिकॉल कयूं प्यारा ॿारो, त उन जे बारे में असां ऑलरेडी चई आया हूं त इलेक्ट्रोमैग्नेटिक वेव आर प्रोड्यूस्ड ड्यू टू द ऑसिलेशंस ऑफ इलेक्ट्रिक एंड मैग्नेटिक फील्ड। याने इलेक्ट्रोमैग्नेटिक जेके वेव्स आहिनि उहे पैदा थियनि थियूं जॾहिं इलेक्ट्रिक ऐं मैग्नेटिक फील्ड ओसिलेट करनि याने वाइब्रेट करनि या टू एंड फ्रो मोशन में अचनि। जेकॾहिं असां वेव्स जी ॻाल्हि कयूं त वेव्स जेके आहिनि उहे असां ॿिनि टाइप जूं पढ़ी आया हुआसीं चैप्टर नंबर 1 में। हिकु टाइप आहे मैकेनिकल वेव्स ऐं ॿी टाइप हुई इलेक्ट्रोमैग्नेटिक वेव्स। मैकेनिकल वेव्स में असां पढ़ियोसीं त उहे वेव्स जंहिंखे ट्रेवल करण जे लाइ, जंहिंखे हिकु जॻह तां ॿी जॻह ते एनर्जी ट्रांसफर करण जे लाइ कंहिं मीडियम जी ज़रूरत पवे, उन्हनि खे असां चऊं पिया मैकेनिकल वेव। उन खां बाद में हिन चैप्टर में असां वरी इलेक्ट्रोमैग्नेटिक वेव जे बारे में डिस्कस कयूं था त इलेक्ट्रोमैग्नेटिक वेव्स वरी अहिड़ियूं वेव्स आहिनि जंहिंखे हिकु जॻह तां ॿी जॻह ते ट्रेवल करण जे लाइ मीडियम जी ज़रूरत नाहे पवंदी। तो प्यारा ॿारो, जेकॾहिं असां मैकेनिकल वेव जी ॻाल्हि कंदासीं त मैकेनिकल वेव में कंहिं मीडियम जो जेको पार्टिकल हुयो उहो वाइब्रेट करे पियो, तॾहिं उन मीडियम में डिस्टर्बेंस अचे पई ऐं उहा एनर्जी हिकु पॉइंट खां ॿी पॉइंट ताईं ट्रांसफर थिए पई। हिते असांजो जेको पार्टिकल आहे उहो वाइब्रेट नथो करे। ठीकु आहे, हिते छा थो थिए, हिते हिकिड़ी ॿी असांजी शइ आहे जेका वाइब्रेट करे थी, उहा आहे असांजी इलेक्ट्रिक ऐं मैग्नेटिक फील्ड। हाणे प्यारा ॿारो, उहे इलेक्ट्रिक ऐं मैग्नेटिक फील्ड कहिड़े नमूने सां वाइब्रेट करनि थियूं उन्हनि खे थोरो असां हिन फिगर जे ज़रिए सम्झण जी कोशिशि कयूं था। हिकिड़ी पॉइंट ज़हन में रखी छॾिजो त जॾहिं इलेक्ट्रिक फील्ड जेको आहे त चेंज थींदी त इलेक्ट्रिक फील्ड जेका आहे उहा वरी मैग्नेटिक फील्ड खे पैदा कंदी आहे। जॾहिं वरी मैग्नेटिक फील्ड वाइब्रेट कंदी या चेंज थींदी आहे तॾहिं वरी उहा इलेक्ट्रिक फील्ड खे पैदा कंदी आहे। याने इलेक्ट्रिक फील्ड मैग्नेटिक फील्ड खे पैदा करे थी ऐं मैग्नेटिक फील्ड वरी इलेक्ट्रिक फील्ड खे पैदा करे थी। हाणे प्यारा ॿारो, ॾिसंदासीं त हीअ जेका लाइन आहे ब्लू, उहा असांजी जेको आहे त मैग्नेटिक फील्ड आहे जंहिंखे जेको असां बी सां शो था कयूं, ऐं हीअ जेका रेड कलर आहे उहा इलेक्ट्रिक फील्ड आहे। प्यारा ॿारो, जेकॾहिं असां ॾिसंदासीं त इलेक्ट्रिक जेका फील्ड आहे हीअ जेका रेड कलर में आहे उहा चेंज थी थिए। ठीकु आहे, जेकॾहिं असां हिन लाइन्स खे ॾिसूं प्यारा ॿारो त हीअ हर पॉइंट ते उनजी उनजो जेको वैल्यू आहे उहो चेंज थो थिए, उनजो मैग्नीट्यूड चेंज थो थिए। हाणे जॾहिं इलेक्ट्रिक फील्ड चेंज थी थिए त उनजे बदिले में इहा इलेक्ट्रिक फील्ड जेका आहे उहा हिन ब्लू याने मैग्नेटिक फील्ड खे पैदा करे थी। उन खां बाद में प्यारा ॿारो, जॾहिं हीअ वरी याने मैग्नेटिक फील्ड जॾहिं वरी चेंज थिए थी त उहा वरी हितां हिन खे याने इलेक्ट्रिक फील्ड खे पैदा करे थी। ऐं इलेक्ट्रिक फील्ड वरी जॾहिं हितां चेंज थिए थी त उहा वरी साॻे नमूने सां मैग्नेटिक फील्ड खे पैदा करे थी। इन जो मतिलबु आहे त इलेक्ट्रिक फील्ड मैग्नेटिक फील्ड खे ऐं मैग्नेटिक फील्ड वरी इलेक्ट्रिक फील्ड खे पैदा करे थी।
प्यारा ॿारो, जेकॾहिं तव्हां ॾिसंदव त हीअ जेका मैग्नेटिक फील्ड आहे, इलेक्ट्रिक फील्ड आहे, इलेक्ट्रिक फील्ड ऐं मैग्नेटिक फील्ड, इन ॿिन्ही जे विच वारी जेका एंगल आहे उहा आहे 90 डिग्री, यानी ही ॿई पाण में परपेंडिकुलर आहिनि। उन खां बाद में जेकॾहिं असां वरी हिन जे प्रोपगेशन जे बारे में ॾिसंदासीं त जंहिं तरफ़ वरी असांजी उहा वेव मूव करे थी, ठीकु आहे, उहा वरी हिन ॿिन्ही सां परपेंडिकुलर आहे। मां ऑलरेडी प्रीवियस लेक्चर में इन जे बारे में थोरो तव्हांखे ॿुधाए आयो आहियां। अगरि जेकॾहिं असां हिन वेव जे स्पीड जी ॻाल्हि कयूं त हीअ जेका वेव आहे उहा उन जी स्पीड केतिरी आहे, जेम्स क्लार्क मैक्सवेल जेको आहे हिन जी स्पीड बि प्रिडिक्ट कई हुई थ्रू जेको आहे इक्वेशन जे। सो प्यारा ॿारो, जेम्स खां अॻ में जेको आहे त इहा मालूमात कई वई हुई, इन जे बारे में जेको आहे त आइडेंटिफाई कयो वियो हो त जेका स्पीड ऑफ लाइट आहे उहा केतिरी आहे। तो हिन बि उन जे बेसिस ते जेको आहे प्रोडिक्शन कई त हिन जी जेका स्पीड आहे, यानी इलेक्ट्रोमैग्नेटिक वेव जी जेका स्पीड आहे उहा बि स्पीड ऑफ लाइट जेतिरी आहे। यानी ईअं चई सघूं था त जेका लाइट आहे उहा बि इलेक्ट्रोमैग्नेटिक वेव आहे। तो प्यारा ॿारो, अगरि जेकॾहिं हिन जे स्पीड जी असां ॻाल्हि कंदासीं, हिन जी वेलासिटी जी ॻाल्हि कंदासीं त वेलासिटी जेका आहे उहा उन जी हर जॻह ते कांस्टेंट आहे। तो उहा आहे हिन जी 3 × 10⁸ मीटर पर सेकंड, यानी 30 करोड़ मीटर पर सेकंड। उन खां बाद में जेकॾहिं हिन खे असां किलोमीटर में लिखूं प्यारा ॿारो, त इहो तव्हांजो हिन तरीक़े सां लिखंदासीं 3 × 10⁵ किलोमीटर पर सेकंड, यानी 3 लख किलोमीटर पर सेकंड। यानी हिकु सेकंड में जेका इलेक्ट्रोमैग्नेटिक वेव आहे या लाइट आहे उहा 3 लख किलोमीटर जो सफ़र कवर करे थी, उन एतिरो डिस्टेंस कवर करे थी। ऐं मीटर में खणंदासीं त उहा 30 करोड़ मीटर थींदी। तो प्यारा ॿारो, हाणे अगरि जेकॾहिं असांखे स्पीड ऑफ लाइट कैलकुलेट करणी हुजे, अगरि जेकॾहिं उन जी जॻह ते असांखे कुझु टर्म्स मिलियल आहिनि, यानी जेकॾहिं उन इलेक्ट्रोमैग्नेटिक वेव जी वेवलेंथ असांखे मिलियल आहे ऐं उन जी फ्रीक्वेंसी असांखे मिलियल आहे, त असां कहिड़े नमूने सां उन इलेक्ट्रोमैग्नेटिक वेव जी जेको आहे त वेलासिटी मालूम करे सघूं था या उन जी स्पीड मालूम करे सघूं था। तो उन जे लाइ असां हिकिड़ो जनरल फार्मूलो खणंदा आहियूं, जेको आहे वेलासिटी इज इक्वल टू फ्रीक्वेंसी इंटू वेवलेंथ। तो हीउ जेको आहे वेव जो फार्मूलो आहे, ऐं इन खे असां हिन तरीक़े सां लिखंदासीं त वेलासिटी आहे v ऐं फ्रीक्वेंसी खे f सां लिखंदा आहियूं ऐं वेवलेंथ खे लैम्डा सां लिखंदा आहियूं। अगरि जेकॾहिं असांखे स्पीड ऑफ लाइट मालूम करणी आहे त उन जे लाइ असां वरी थोरो चेंजिंग कंदासीं, यानी हिते असां जेकॾहिं वेलासिटी जी जॻह ते v था ॾियूं त प्यारा ॿारो, स्पीड ऑफ लाइट जे लाइ असां वेलासिटी खे या उन जी स्पीड खे जेको आहे असां शो कंदा आहियूं c सां। तो अहिड़े नमूने सां असां जेको आहे त हिन फार्मूले जे तहत जेको आहे त इलेक्ट्रोमैग्नेटिक वेव या स्पीड ऑफ लाइट मालूम करे सघूं था, अगरि जेकॾहिं असांखे उन जी फ्रीक्वेंसी ऐं उन जी वेवलेंथ जी मालूमात हुजे त। तो प्यारा ॿारो, अगरि जेकॾहिं आम ज़िंदगी में असां ॾिसूं त जेको बि असां मुफ़ासिलो मापींदा आहियूं उहो असां सेंटीमीटर, इंच, फुट, मीटर, उन खां पोइ किलोमीटर में मापींदा आहियूं। जेकॾहिं असां आमतौर ते दुनिया जो सफ़र बि कयूं था त उनखे असां ज़्यादातर किलोमीटर्स में ई मापींदा आहियूं। पर जेकॾहिं असां स्पेस में जेको आहे त डिस्टेंस मापण जी कोशिशि कंदासीं त उते जेको असांजो यूनिट आहे प्यारा ॿारो, उहो चेंज थी वेंदो आहे। ऐं थी सघे थो तव्हां किथे ॿुधो बि हुजे, उनखे असां चवंदा आहियूं लाइट ईयर। हाणे लाइट ईयर असां छा खे था चऊं? लाइट ईयर असां चऊं था द डिस्टेंस दैट लाइट ट्रेवल्स इन 1 ईयर, यानी उहो मुफ़ासिलो, उहो डिस्टेंस जेको लाइट जेको आहे उहा हिकु साल में तय करे। हिकु साल जे अंदरि जेतिरो लाइट मुफ़ासिलो तय करे थी, ठीकु आहे, कवर करे थी, उनखे असां चऊं था लाइट ईयर। ऐं तव्हांखे जेको आहे त MCQ जे पॉइंट ऑफ व्यू खां एग्ज़ाम में ईअं बि ॾींदो आहे, ख़ासि करे एंट्री टेस्ट जे बेसिस ते, त लाइट ईयर जेको आहे उहो जेको आहे त छा जो यूनिट आहे। पोइ हेठां तव्हांखे ॾींदो डिस्टेंस, साउंड या लाइट, ठीकु आहे। तो अगरि जेकॾहिं हिते तव्हांखे इन क़िस्म जो को सुवालु ॾिए थो, तव्हां जेको आहे त उनखे टिक कंदव डिस्टेंस, ठीकु आहे। त लाइट ईयर जेको आहे उहो कंहिंखे शो करे थो? उहो करे थो डिस्टेंस खे, ठीकु आहे प्यारा ॿारो। अगरि जेकॾहिं हाणे असां थोरो सम्झण जी कोशिशि कयूं त लाइट ईयर यानी लाइट जेका आहे हिकु साल में केतिरो डिस्टेंस ट्रेवल करे थी, किलोमीटर में या मीटर्स में, त उनखे असां कहिड़े नमूने सां कैलकुलेट कंदासीं प्यारा ॿारो। जीअं त असांखे ख़बर आहे त साल में जेको आहे उहो 365 ॾींहं थींदा आहिनि, ऐं उनखां बाद में हिकु ॾींहं में वरी 24 कलाक थींदा आहिनि। उनखां पोइ
1 कलाक में 60 मिनट ऐं 1 मिनट में 60 सेकंड। ठीकु आहे। अगरि जेकॾहिं असां हिननि खे कैलकुलेट कंदासीं त असांखे जेको जवाबु मिलंदो उहो मिलंदो 31,55,000 सेकंड, या असां आम तौर ते सिंधीअ में हिनखे हीअं बि चई सघूं था त 3,15,36,000 सेकंड। ठीकु आहे। यानी 1 साल में असां जेके सेकंड कंज़्यूम कयूं था उहे हेतिरा आहिनि। तो प्यारा ॿारो, हींअर असांखे ही टाइम मिली वियो। अगरि जेकॾहिं हींअर असीं लाइट ईयर खे कैलकुलेट करण जी कोशिशि कयूं प्यारा ॿारो, त लाइट ईयर छा आहे? लाइट ईयर जेको आहे डिस्टेंस आहे। ठीकु आहे। हाणे डिस्टेंस खे मालूम करण जे लाइ असां वटि जेको फार्मूलो आहे उहो हूंदो आहे S=VT। तो प्यारा ॿारो, जीअं त असां हिते टाइम मालूम कयोसीं ऐं उन खां बाद में वेलासिटी असांखे जेको आहे मिलियल आहे, पोइ तव्हां हिते किलोमीटर में खणो या तव्हां जेको आहे हिते मीटर में खणो। ठीकु आहे। त हिते असां जेको आहे हिते किलोमीटर में खणूं था, तो हीअ आहे असां वटि टाइम ऐं हीअ आहे जेको आहे वेलासिटी। ठीकु आहे। हाणे टाइम असां ही कैलकुलेट कयोसीं ऐं वेलासिटी आहे असां वटि जेको आहे 3 लख किलोमीटर पर सेकंड। ॾिसंदव त जेकॾहिं ही सेकंड आहे त ही सेकंड ऐं हिते ही जेको सेकंड आहे इहे पाण में जेको आहे कटिजी वेंदा, ऐं उन खां बाद में हाणे जॾहिं असां हिननि डिजिट्स खे पाण में, हिन वैल्यूज़ खे पाण में जॾहिं असां मल्टीप्लाई कंदासीं त असां वटि जेको जवाबु ईंदो उहो ईंदो 9.4608 × 10⁻12 किलोमीटर। ठीकु आहे। अगरि जेकॾहिं हिनखे असां मीटर में लिखूं त मीटर में असां हिन तरीक़े सां लिखंदासीं त इहो थींदो 9.4608 × 10⁻15 मीटर। ठीकु आहे। तो प्यारा ॿारो, ही जेको वैल्यू आहे यानी हेतिरा किलोमीटर या हेतिरा मीटर लाइट जेका आहे उहा 1 साल में मुफ़ासिलो तय करे थी, एतिरो सफ़र करे थी। तो मूंखे उमेदु आहे तव्हांखे हीउ लेक्चर जेको आहे त सुठे नमूने सां सम्झ में अची वियो हूंदो। तो हिन लेक्चर खे हिते असां ख़तमु था कयूं। इनशाला नेक्स्ट लेक्चर में वरी असां नए टॉपिक सां गॾु मिलंदासीं। तेसिताईं अल्लाह हाफ़िज़।